नाथ नारायण वासुदेव। अचो भाई हाणे अमृत पियो श्रीमद भगवद गीता जो। तव्हांखे त यादि ई आहे 8हों अध्याय हली रहियो आहे अक्षर ब्रह्म योग। तहां श्रवण करे रहिया हो। अर्जुन कल प्रश्न कया भक्त अर्जुन महाराज, जंहिंजा जवाब श्याम सुंदर श्री कृष्ण चंद्र भगवान ॾिना। आखिरी सवाल में अर्जुन पुछो त अंत समय तव्हां कीअं सम्झण में ईंदा आहियो? जेॾी महिल माण्हूअ जा प्राण निकिरंदा आहिनि त उहो माण्हू कीअं तव्हांखे मिलंदो आहे? त श्री कृष्ण चवनि था, जेको माण्हू अंत समय मुंहिंजो ई सुमरन कंदे, यानी मूंखे यादि कंदे, हे हरि हरे कृष्ण हरे राम ईअं चई करे शरीर जो त्याग करे छॾींदो आहे, सो मुंहिंजो साक्षात स्वरूप प्राप्त कंदो आहे। उहो सिधो मुंहिंजे वैकुंठ लोक ईंदो आहे। इन में कोई बि शक न आहे। हे कुंतीअ जा पुट अर्जुन, कौंतेय माता कुंती भक्त अर्जुन महाराज जन जी माता, उनजो नालो कुंती, इन करे अर्जुन जो नालो कौंतेय। हे कौंतेय, हे माण्हू अंत समय जंहिं जंहिं भाव खे यादि कंदो आहे न ऐं शरीर छॾींदो आहे त उहो उन खे ई प्राप्त थींदो आहे। या भगवान जी कृपा आहे। चवनि था जेको अंत समय तूं यादि कंदे उहा मां तुंहिंजी इच्छा पूरी कंदुमि। तंहिंजे करे कुछ भी यादि न करे, सभु भुलिजी करे असांखे भगवान खे यादि करणो आहे। छो जो ॿियो जेको भी यादि कंदव उहो दुर्गति दुर्गति आहे। धन खे यादि कंदासीं त नांग जी जूण, मकान खे यादि कंदासीं प्रेत जी जूण, स्त्री पुरुष खे यादि कंदासीं त गणका जी जूण, ऐं जॾहिं भगवान खे यादि कंदासीं त उहो हृदय में अची वेंदो, पंहिंजो ई स्वरूप ॾेई छॾींदो। भगवान चवनि था, हे इंसान अंत समय जंहिं जंहिं भाव खे यादि करे प्राण छॾींदो आहे न, उन खे ई हू प्राप्त थींदो आहे। अच्छा, अंत समय छा यादि कंदो? जेको सॼी जिंदगी यादि कंदो। सम्झो था भाई, जिंदगी भर जेको धन जे पोयों डुकियो त हुनखे अंत समय छा यादि ईंदो? धन ई त यादि ईंदो। अरे हेतिरा कमाया, हेतिरा छॾिया, हेतिरा हथ में न रहिया, मूं वटि हेतिरो पैसो बि कोन्हे, हाय पैसो करे छॾियईं त वरी गंदी जूणियूं उहे, ख़तरनाक। इन करे जीवन भर भगवान खे यादि करण जो कानून आहे, ताकि अंत समय भगवान यादि अचनि। हरे राम। तंहिं करे हे अर्जुन, जंहिं भाव जो विचार मन में रहंदो आहे सदा सदा, अंत समय भी उहो ई यादि ईंदो आहे। तंहिं करे हे अर्जुन, तूं हर समय मुंहिंजो सुमरन कर ऐं युद्ध भी कर। अहिड़े नमूने मूंखे अर्पण कयल मन ऐं ॿुद्धीअ सां बिलाशक मूंखे ई प्राप्त थींदी। केॾी वॾी ॻाल्हि आहे। भगवान कृष्ण चवनि था, अर्जुन तू क्षत्रिय है, हाणे तू महाभारत जी युद्ध आरंभ करण वारो आहे, पर यादि रख मूंखे भुलिजी न वञजां। युद्ध भले कर लेकिन मूंखे यादि रख। हाणे ध्यान ॾियो, युद्ध करण केॾी कठिन ॻाल्हि आहे। निशाना तके तके तीर हलाइणा पवंदा आहिनि। अधु सेकंड भी हेॾे होॾे थी वञे माण्हू त प्राण हली वञनि। उते भी भगवान कृष्ण चवनि था, मूंखे यादि रख। छो जो मूंखे यादि कंदे त तीरनि खे ताक़त न आहे तोखे लॻी सघनि। तुंहिंजा प्राण ग़लति दिशा में न वेंदा, तूं वैकुंठ खे ई मिलंदे। जॾहिं युद्ध करे अर्जुन खे चवनि था यादि कर, त असां धंधो कंदे कंदे भगवान खे छो न यादि कयूं? असां घर जा कम कंदे कंदे, भोजन ठाहींदे, खीर काढ़ींदे, चांहि ठाहींदे, ॿुहारी पाईंदे, असां भगवान खे छो न यादि कयूं? इन करे यादि रखो भाई, हर शइ में भगवान खे मिलायो, पर भगवान में काई शइ न मिलायो। सम्झो था? हर कम कंदे संसार जो असां
भगवान के मिलायूं यानी उन जो नालो याद क्यों, प्रभु जी भक्ति क्यों, पर जेॾीमहिल सत्संग क्यों, कीर्तन क्यों, भक्ति क्यों, ओॾीमहिल सब कम छॾे छॾियो, एक चित्त सां भगवान जी भक्ति क्यों। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव। भगवान चवनि था, हे अर्जुन, तू हर समय मुंहिंजो सुमरन कर, मां मनु स्मर ऐं युद्ध भी कर, युद्ध च, मां मनु स्मर युद्ध च, मयार्पित मनो बुद्धिर, तू पंहिंजो मन मूंखे अर्पण कर, पंहिंजी बुद्धि मूंखे अर्पण कर, त तू मूंखे ई प्राप्त थींदी। भगवान के धन जी पैसनि जी जरूरत कोन्हे, लक्ष्मी माता उन्हनि जा चरण दबाईंदी आहे। हकीकत में त भगवान के मन बुद्धि जी भी जरूरत कोन्हे। इन करे था चवनि कि अगर असां पंहिंजो मन ऐं बुद्धि भगवान में लॻाईंदासीं त असांजी शुद्धि थींदी ऐं भगवान मिलंदा। बार 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 जन्म मरण खां बची पवंदासीं। हे कोई जीवन आहे? बचपन गुजरी थो वञे पतो ई नथो पए, जवानी गुजरी थी वञे पतो ई नथो पए, जीवन गुजरी थो वञे, अचानक मौत जी घड़ी थी अची वञे पतो ई नथो पए। कई बुजुर्ग बचपन में ॾिठासीं बचपन में गायब थी विया, ॿिया जेके ॾिठासीं जवानी में हली विया, ॿिया जेके ॾिठासीं कई हली विया, कुझु आहिनि, कुझु वञी रहिया आहिनि, कुझु वञण जे लाइ तयार आहिनि। हीउ कहिड़ो जीवन आहे? एॾो प्रेम करे के माण्हू सां एॾा पैसा जमा कर, नालो कमाए, धन कमाए, मकान ठाराए और सभु छॾे हली वञे। ओहो, ये कहिड़ा हिसाब किताब आहिनि? केरु जन्म वठणु चाहींदो भाई बार बार? हरे राम। वरी जन्म में केॾी तकलीफ़, माता जे गर्भ में 9 महीना रहणो पवंदो, वरी मरण में केॾी पीड़ा थींदी, प्राण छॾण में। इन करे भगवान नाम खणण सां, प्रभुअ जी याद सां उहो कष्ट न ईंदो आहे उन जीव ते। यमदूत साम्हूं न अची सघंदा आहिनि त कष्ट कीअं ईंदो? दुख त यमदूतनि जे करे ईंदो न, प्राण खींचींदा आहिनि जेॾी महिल। अगरि हरिय जो नाम यादि अची वियो त यमदूत ई न ईंदा, पोइ त भगवान जा पार्षद ईंदा, भगवान जो दर्शन थींदो, पोइ छा जो दुख कष्ट। कोई मकान खाली न करे जबरदस्ती अची पुलिस कराए त तकलीफ़ थींदी, पहिरियों ई मकान छॾे ॾे त उनखे छो तकलीफ़ ॾींदा? मकान याने हे घर असांजो शरीर, इनखे छॾण जे लाइ समय ते असां तयार रहूं। चओ हरे राम। अंत समय प्राणन खे पकड़ण जी कोशिश कंदासीं त पोइ जबरदस्ती मकान खाली कराईंदा। इन करे उठत बैठत सोवत नाम, उथंदे वेहंदे सुम्हंदे ॻाल्हाईंदे ॿोलाईंदे श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव। गोपाल दामोदर दीन दयाल दुख भंजन पूरन कृपाल। राजेश्वरानंद जी महाराज चौंता, जिंदगी में जिंदगी को मुस्कुराना चाहिए, जिंदगी में जिंदगी को मुस्कुराना चाहिए, जिंदगी में जिंदगी को काम आना चाहिए। एक ॿिए जी मदद क्यों, सेवा क्यों, हमेशा समता में रहूं, खिलंदा रहूं। और जिंदगी में अगर बंदगी ना आई तो जिंदगी गंदगी थी वेंदी। जिंदगी में जिंदगी को मुस्कुराना चाहिए, जिंदगी में जिंदगी को काम आना चाहिए, और जिंदगी में बंदगी की शर्त अगर पूरी न हो तो जिंदगी को जिंदगी से रूठ जाना चाहिए। एड़ी जिंदगी केड़े मतलब जी जंहिंमें भगवान जी बंदगी न थी। ये छो था वियो सोड़ में एड़ी जगह पे सुर्की अचो न साम्हूं, ॿियनि खे बि आराम सां वेहण जो। अॻिते सुर्की आहे, गुड़िया एॾे हिते साम्हूं अची वे, गोविंद मां जे पोयों वे, अच। हा सुर्की आहे, करिश्मा ये नओं फैशन ठाहियो त पोइ ते वञी फर्शनि ते वेहण जो कहिड़ो। सुर्की अचो, सुर्की अचो, साम्हूं सुर्की अचो, एड़ी जगह पई आहे। हरे राम, श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव। तव्हांखे वरी वाही ॻाल्हि अलॻि सम्झायूं हा न।
कोई जो अचे वीचारो एकाद माण्हू वैसे इन महिल धंधा बंदि आहिनि, सत्संग कीर्तन जा लॉकडाउन लॻल पिया आहिनि, घर में माण्हू घणा ॿुधनि था घणा नथा ॿुधनि, 2-3 जेके अचनि था उहे त सुख सां वेहनि। 800 माण्हुनि जे वेहण जी जॻह आहे ऐं 40 माण्हू बि कोन्हनि, 2-4 जेके वेहनि था उहे त ठीकु सां वेहनि न भाई। तव्हां पोइ हिते वेहंदो त ॿिया जेके ईंदा पोइ हेठि वञी वेहंदा फर्श ते। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। गोपाल दामोदर दीन दयाल दुख भंजन पूरन कृपाल। तो भगवान चवंता है अर्जुन तू युद्ध भी कर और मुखे याद भी कर, मन बुद्धि मुखे ॾेई छॾ पोइ तू मुखे प्राप्त थींदे। हे पार्थ यो नेम आहे त परमेश्वर जे ध्यान जो अभ्यास करण वारे, बे पासे चित न लगाइण वारे ऐं फक़त सुमरन करण वारे खे परमात्मा जरूर मिलंदो आहे। वाह वाह। जेको मन पंहिंजो भगवान में लगाए, बुद्धि लगाए, निरंतर भगवान खे याद करे, भगवान कृष्ण चवनि था उन्हनि खे मां पक मिलंदुमि, अवश्य मिलंदुमि। और वाकई उनखे न मिलंदा त कंहिंखे मिलंदा। हरे कृष्ण। इन करे जेके निरंतर भगवान जा गुण गायन, गीत गायन, प्रभु खे याद कनि। गोविंद बोलो हरि, राधा रमण हरि। तंहिं करे जेको माण्हू सर्व ज्ञानी बेअंत सभिनी जे राजा, सूक्ष्म खां बि सूक्ष्म सभिनी जी पालना करण वारे, सिज जहिड़े चेतन सोझरे रूप, अविद्या खां तमाम परे शुद्ध सच्चिदानंद परमात्मा जो सुमरन कंदो आहे, सो भगत माण्हू अंत समय में योग बल जे द्वारा निर्मल मन सां सुमरन कंदो उन्हीअ दिव्य स्वरूप ऐं परम रूप परमात्मा खे प्राप्त थींदो आहे। तो चवनि था भगवान ज्ञान स्वरूप आहिनि। भगवान जे याद अचण सां, भगवान जे योग सां मिलण सां अज्ञान जो नाश थींदो आहे, चित्त जुड़ंदो आहे, मन जुड़ंदो आहे, त कई जन्मनि जा पाप जेके बि ख़त्म थियण लॻंदा आहिनि। हृदय में कमल जे गुल वांगुरु प्रसन्नता अची वेंदी आहे। तो जेको निरंतर भगवान के याद कंदो आहे न, वो अंत समय भगवान के याद कंदो ऐं भगवान के ही पाए वठंदो आहे। बोल वृंदावन बिहारी भगवान श्री कृष्ण अर्जुन महाराज। श्रीमद भगवत गीता